सलवातुका अलैहि व अला आबाइहि तय्यबीन अत्ताहिरीन फ़ी हाज़िहि साअति व फ़ी कुल्लि साअ मिन साआतिल लैल वन नहार वलिय्यन व हाफ़िज़ा क़ाइदन व नासिरा दलीलन व मुइना हत्ता तुस्किनहु अर्ज़क तौहा व तुमत्तिअहु फ़ीहा तवीला। या रब्ब मुहम्मद व आले मुहम्मद सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद अज्जिल फरज आले मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। सभी हज़रात बुलंद तर सलवात पढ़ो मोहम्मद व आले औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल अल्लाहु तआला जल्ल जलालुहु व अम्मा नवालुहु फ़िल फ़ुरक़ानिल हमीद। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। इन्नल्लज़ीना यूज़ूना अल्लाह व रसूलहु लानहुमुल्लाहु फ़िद दुनिया वल आखिरह व अद्द लहुम अज़ाबन मुहीना। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैति व युतहिरकुम तत्हीरा। कुल फंतज़िरू फ़अना माकुम मिनल मुंतज़िरीन। इब्तिदा मी कुनम बिस्मिल्लाह बाद अज़ान ला इलाहा इल्लल्लाह अज़ मदद मोहम्मद हमी तलबम करमे अज़ अलीयुन वलीयुल्लाह के खुदा गुफ्त दर कुरान आयात व मोहम्मदो आलेहु बर सलवा। हैदर हसन हुसैन महशर शफीए मा ज़ैनुल इबाब बाकिर व जाफर बसद जिला। अस्त मूसा काज़िम अली और रिज़ा मोहम्मद तकी नूरे नकियो अस्करी महदियो। गयूर आहे गाजी ही खानदान अतहर अहमद अली फातिमा हसनो हुसैन अनवर। तू कोसरी रहमत खान मुस्तफ़ा जे दरजो ही दर उन्हीअ जो हामी जेको गुलाम हैदर। सलवात बुलंद आवाज़। मौजूद हाज़रीन सादात मोमिनीन बुज़ुर्गान व जवान हर ज़िक्र जी इब्तिदा इन लफ़्ज़न खां तो खुदा बंदे आलम बानी याने फ़र्श अदा जो विछायल फ़र्श अदा पंहिंजे बारगाह इलाही में मंज़ूर मक़बूल फरमाए। अवां सभिनी जी हाज़िरी हिन पाक जाइ ते वेहण ऐं पाक ख़ानदान जो ज़िक्र ॿुधण मालिक क़बूल। पढ़ण वारनि जी पढ़ाई मूं नाचीद जा चंद टूटा फूटा अल्फाज़ मुझो करीम अल्लाह पंहिंजी करीम बारगाह में क़बूल फरमाए। जिन मरहूमीन जे ईसाल सवाब लाइ मजलिस कई वई आहे पाक परवरदिगार आलम जे ख़िदमत में बारगाह आलिया में मुल्तजी वेंदो आहियूं तो खुदावंद आलम हिन ज़िक्र जे सवाब के पंहिंजे पाक बारगाह में क़बूल फरमाए ऐं मासूमीन जे तुफ़ैले ख़ुसूसन हिन वक़्त जे इमाम शहनशाह मुअज़्ज़म इमाम ज़मान जे तुफ़ैले जो तमाम तर सवाब इन्हनि सभिनी मरहूमीन जे अरवाहनि ताईं पहुचाए।
उन्हनि जा गुनाहान कबीरा और सगीरा माफ़ फरमाए, उन्हनि जे दर्जात के बुलंद फरमाए, इन्हनि जे क़ब्रुनि के आले मोहम्मद जे नूर सां रोशन फरमाए, दिहाड़े क़यामत जे लिवाउल हम्द जो सायो आइम्मा हुदा जी शिफ़ात नसीब फरमाए। तव्हां ई असांजा बि गुज़श्तगान दुनिया छॾे विया आहिनि, अल्लाह सभिनी जी मग़फ़िरत फरमाए। इन्हनि सभिनी दुआउनि जी क़बूलियत जे लाइ हिकु दफ़ो बुलंद तर सलवात पढ़ो मोहम्मद वाले। बग़ैर कंहिं वक़फ़े जे जेको मूंखे सब्जेक्ट ॾिनो वियो आहे, उन मुनासिबत सां मूं तव्हांजे ख़िदमत में क़ुरान मजीद जी मशहूर मारूफ़ आया वाफ़ी हिदाया जी तिलावत कई आहे। तो अल्लाह तबारक व तआला जंहिं काइनात के ख़ल्क़ियो आहे, उन्हीअ ते का इबादत वाजिब कोन्हे, को फ़र्ज़ कोन्हे त उहो बि इबादत करे। मुंहिंजे तहक़ीक़ में टे इबादतूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें अल्लाह बि तव्हां सां शरीक आहे। हिकिड़ी त तव्हांखे ख़बर आहे त जेको मोमिन दुरूद पढ़ंदा आहिनि, अल्लाह बि पढ़े थो, मोमिन बि पढ़नि था, दुरूद वारी इबादत में अल्लाह बि तव्हां सां गॾु शरीक आहे। ठीकु आहे। ॿियो आहे त जेको हक़ खे छॾे बातिल जे पोयां लॻे थो त अल्लाह उन बातिल ते लानत कंदो आहे। पोइ अल्लाह क़ुर में चयो उलाइका यलअनहुमुल्लाह व यलअनहुमुल लाइनून। पोइ उन बातिल जे पोयां जेको लॻंदो आहे हक़ खे छॾे, उन बातिल ते अल्लाह बि लानत कंदो आहे ऐं लानत करण वारा बि लानत कंदा आहिनि। ॿ शयूं त क्लियर थी, माना लानत में बि अल्लाह ऐं सलवात में भी अल्लाह। टी इबादत कुल फंतदिरू, मुझे हबीब इन्हनि खे चओ त मुझे हुज्जत जो इंतज़ार कयो, व अना मअकुम मिनल मुंतज़िरीन, मां भी तहां सां गॾु इंतज़ार करण वारनि में शामिल आहियां। सब्जेक्ट ॾाढो ॾुखियो सब्जेक्ट आहे, घणा घणा इन खां पढ़ण खां घबराए वेंदा आहिनि। मां पूरी कोशिश कंदुमि त पंहिंजे पूरे टाइम जे अंदरि तव्हांखे हिन मुंतज़िर जे बारे में ॿुधायां। अल्लाह बि मुंतज़िर आहे। ऐं इमाम ज़माना जे अलक़ाबनि ते जॾहिं असां गौर कयो त इमाम ज़माना जा ॿई लक़ब आहिनि, मुंतज़िर ऐं मुंतज़र। मुंतज़िर उनखे चइबो आहे जंहिंजो इंतज़ारु कयो वञे, ऐं मुंतज़र उनखे चइबो आहे जेको इंतज़ारु करे। हाणे इहे ॿई अहिड़ियूं इबादतूं आहिनि जो असांखे पंहिंजे वक़्त जे इमाम जो इंतज़ारु आहे, ऐं इमाम खे बि इहो इंतज़ारु आहे त कॾहिं उहो वक़्तु अचे त मां करबला वारनि जो इंतिकाम वठां। इहे ॿई लक़ब मौला पाक जा आहिनि, तंहिंजे करे इन ते थोरो गौर फ़िक्र कयो। हाणे सुवाल इहो पैदा थो थिए त बहसियत मुंतज़िर जे जेके असां जूं ज़िम्मेवारियूं आहिनि उहे असां पूरियूं कयूं था या न। मसइलो ॾुखियो इहो आहे। या हिकु मुंतज़िर जूं जेके सिफ़तूं हुजणु खपनि उहे असां में आहिनि या न। मौला जे ज़हूर जे अलामतुनि में मूंखे जेकॾहिं अबड़ो साहिबु अॻे ॿुधाए हा त तव्हांखे हिन मौज़ूअ ते पढ़णो आहे त वल्ला मां मूंखे हींअर ॿुधायो अथई, नंगर ते वेठा थी चई तव्हांखे इमाम ज़मान ते पढ़णो आहे, इन करे मुंहिंजो ज़ावियो चेंज थी वियो, न त मां सोचे कुझु ॿियो आयुसि। बहरहाल मुंहिंजे लाइ अब का वॾी परेशान कोन ॻाल्हि कोन्हे। मां मौला ते तहक़ीक़ी मक़ालो लिखियो आहे PhD में, मुंहिंजे लाइ का नई ॻाल्हि कान्हे। सवाल इहो पैदा थो थिए त असां में जेके मुंतज़िर जूं हिकु ख़ूबियूं हुजणु खपनि उहे असां में आहिनि या न। उनजो मां हिकिड़ो सादो सवाल तव्हांखे ख़िदमत में अर्ज़ु कयां त असां उन हैसियत सां मौला जो इंतज़ारु कयूं था। उनजो सादो मिसाल ॾियां। फ़र्ज़ु कयो अज़ान खे हलणु ॾियो, ॿ मिंट सलवात पढ़ो बुलंद आवाज़ सां।
दुरूद पढ़ो बाबा इब्राहिम मोहम्मद वाले जिते छड़ियो सी तो वरी मौजू कंटिन्यू आ फर्ज क्यों सुभाणे मुझी कोर्ट में हाजिरी सिविल केस आ त भला ठीक आ वकील हूंदो भला मां जेडी महिल पहुतो पर जे सेशन जज वट ज़मानत जी दरखास्त आ वकील बुधाए तो बाबा सेशन जज 8:45 बजे एग्जैक्ट सीट ते वेही रहंदी सॾ थी ज़मानत रद्द थी मुझो जवाब कोन्हे छा ख्याल आहे केॾी महिल पुॼंदासीं तंहिंजी माना हिन दुनिया जे मामूली जज जो जेको गुनाहगार आहे अलाए शराबी आहे अलाए कहिड़ो आहे उन जो एतिरो ख़ौफ़ आहे जंहिं वक़्त जे इमाम जी रैयत आहियूं उन जे इंतज़ार जो ख़ौफ़ ई कोन्हे सवारी ते था वञूं उमरे ते था वञूं या दुबई था वञूं वीज़ा टिकट ते बाबा फ्लाइट 3 बजे रात जो थई 1.5 कलाक अॻु में तोखे एयरपोर्ट ते पहुचणो आहे निंड्रू फिटाए एमरजेंसी सवारी करे पे फ्लाइट न निकिरी वञे फ्लाइट जे निकिरण जो इंतज़ार आहे वक़्त जे इमाम जो इंतज़ार कोन्हे कहिड़े पासे पिया वञूं पाण हाणे जेके हिकु मुंतज़िर हाणे फ़र्ज़ कयो पर इमाम केॾी महिल बि ज़हूर करे सघे थो या इमाम जे ज़हूर जो को टाइम मुअय्यन थियल आहे साईं केॾी महिल बची सघे थो हाणे हिन महिल जेकॾहिं कोलाब जेल में इमाम अचण वारो हुजे ऐं चवे त मां इमाम बारगाह में थो अचां कोलाब जेल जे इमाम बारगाह में ऐं टाइम इमाम जो मुअय्यन थियल हुजे तो घर में वेही इंतज़ार कंदासीं त ऐलान थिए त पोइ वञूं पहुची वेंदासीं न हाणे उन जे लाइ तयारी करणी आहे त इमाम जे लाइ असांखे हुजणु कहिड़ो खपे मारिफत केतिरी हुजे शकिल कहिड़ी हुजे अमाल कहिड़ा हुजनि हाणे हिते जेकॾहिं असां वटि आलिम सगोरा अचनि था माशाअल्लाह तव्हां वटि बहितरीन इंतज़ाम आहे मानी खाराइण जो मानी खाइण जो मोमिननि जे लंगर न्याज़ जो हर शइ ते तव्हांजे विहारण जा हर इंतज़ाम मुकमिल आहे इमाम हिन महल जेकॾहिं अचे हिते तव्हांजे कोलाब जेल में पहिरियां तव्हां इहो पंहिंजे गिरेबान में जाती पाए ॾिसो त का अहिड़ी जाइ आहे जिते इमाम खे विहारे सघूं इमाम तो जी असांजे टाइलिस लॻल घर में वेहण जो मोहताज कोन्हे इमाम बहितरीन तव्हांजे कराकरीअ जे थांवनि में मानी खाइण जे लाइ कोन्हे इमाम तुंहिंजे ठिकर जे ताम में बि मानी खाईंदो शर्त इहो आहे तो तुंहिंजे हलाल जे कमाईअ मां वरितल इहे सभु माना मां एॾा लंबा इशारा थो कयां जो हिकु हिकु लफ़्ज़ ते बीह मूं वटि ॻाल्हाइण जो वक़्तु कोन्हे हर वक़्तु इंसान तयारीअ में हुजे मौला जे ज़हूर जो केॾी महिल बि सॾु थी सघे थो मां साईं दरी पाक ते विसो तो मोटियो हिकिड़ो मुल्तान जो सैयद मूंखे वठी आयो अल्हम्दुलिल्लाह मूंखे हुन ॿुधायोसीं असांजी ॾाॾी आहे जंहिंजी 83 साल उमिरि आहे तहजुद कज़ा कोन्हेसि नमाज़ जो वक़्तु कज़ा कोन्हेसि पंहिंजे पेंशन जे हक़ हलाल जे कमाईअ मां जव ख़रीद करे उन जो अटो पंहिंजे चकीअ में पी पाण खाईंदी आहे फुरको हुन जो पंहिंजे मथनि खां पियो हूंदो आहे कई दफ़ा खणी टंगियो अथऊंसि कई दफ़ा खणी टंगियो अथऊंसि त ॾाढी हाणे हिते पियो आहे नथो ठहे हिते था टंगियूं असां हेॾे होॾे थियूं त वरी खणी अचे मथनि खां रखी छॾे
आखिर पुछो तो ॾाढी तोसां कहिड़ो ना हक़ आहे जो हिन बुरके खे टंगजण बि नथी ॾी। चए थी इमाम जो ज़हूर करे ऐं चवे अचो त पोइ मां वटां बुरके खे ॻोल्हींदी। इहो मुंहिंजे मथनि खां पियल हुजे त इमाम जेॾी महिल सॾे त इन लिबास में मां पंहिंजे मालिक जे ज़हूर में हाज़िर थियां। हाणे अंदाज़ो लॻायो त असां किथे बीठा आहियूं। ऐं मुंहिंजी पूरी तहक़ीक़ है साईं 80% अलामतूं इमाम ज़मान जे ज़हूर जूं पूरियूं थी चुकियूं अथव। तव्हां निंड पिया आहियो अञा। बाक़ी 20% अलामतूं आहिनि मौला जे ज़हूर में हाणे देर कान्हे। हादसाती अमवात इमाम ज़मान जे ज़हूर जी अलामत आहे। हिकिड़ो लाश पूरे था अचूं अञा दुआ था घुरूं त ॿिए लाश जी तयारी आहे। एतिरा हिननि 2-2.5 सालनि में अमवात तव्हां ऐं असां ॿुधा आहिनि जो अकुल ई कोन थो कमु करे त एतिरा अमवात बि कॾहिं असांजे ज़िंदगी में थिया। या मौला जे ज़हूर जी अलामत अथव। ला इलाज वबाई अमराज़ फुटंदा मौला जे ज़हूर जी अलामत आहे। औरतूं बाज़ारुनि में ईंदियूं मर्द खुटी वेंदा या इमाम ज़मान जे ज़हूर जी अलामत आहे। घरनि में वेही अॻे मर्द फ़ैसिला कंदा हाणे औरतूं थियूं फ़ैसिला कनि। मालिक जे ज़हूर जी अलामतुनि में इहा बि अलामत आहे त जॾहिं औरतूं फ़ैसिला कनि सम्झो मौला जे ज़हूर जी अलामत आहे। मस्जिदूं आबाद हुजनि पर हिदायत खां ख़ाली हुजनि। बदतरीन आलिम बदतरीन मखलूक आलिमनि खां हक़ सच चवण विसरी वेंदो। उहे पंहिंजे नफ़सानी ख़्वाहिशुनि जा पुजारी थी वेंदा। दौलत ज़र उन्हनि जो ईमान हूंदो। 80% वञी तव्हां ॻोल्हियो मौला जे ज़हूर जूं अलामतूं मुकमल थी चुकियूं आहिनि। बाक़ी 20% आहिनि जो मौला जो ज़हूर थियणो आहे। ऐं दुआ घुरो त हींअर जो हींअर थिए। हीउ जेको ज़ुल्म जोर जबर इस्तिबदाद मज़लूमनि जी दाद रसी बंदि थी वई आहे। कोर्टूं पंहिंजे मर्ज़ीअ जा फ़ैसिला ॾियनि हुकुमराननि जे मर्ज़ीअ जा फ़ैसिला ॾियनि। इहो रुगो न शिया न सुन्नी बि इंतज़ार में आहिनि। अहले सुन्नत खे छॾियो ओ ग़ैर मज़हब हिंदू सियातन धर्मी बुद्ध ईसाई ही जेको ईसाइन जो पाप शियन जे आलिम वटि आयो न इहो बि इहो मन खणी आयो हो त असांजो मसीह बि जेके जंहिंजे इंतज़ार में आहे उहो असां तव्हांजे महदीअ जे इंतज़ार में आहियूं त तव्हांजो महदी अचे त घटि में घटि असांजो राबितो त हुजे त तव्हां महदीअ वारा हुजो असां ईसा वारा हुजो। इहे सभु अलामतूं अथव मुंहिंजा। हाणे पुछो उलमा खां त मालिक पाक जहिड़े बि हाल में आहे वो ज़हूर जेॾी महिल कंदो त काबे जे छत ते ईंदो। सभिनी ग़ैर मज़हबनि जे किताबनि में बि मूंखे जेकॾहिं तव्हां अॻु में ॿुधायो आहे न साईं त मां उहे ग़ैर मज़हबनि जा किताब खणी अचां तव्हांखे हवाले तौरु ॿुधायां त हिननि मज़हबनि बि इन शइ जी निशानदेही कई आहे त वक़्त जो इमाम जॾहिं ईंदो त काबे जे छत ते ईंदो। मां बि जॾहिं मौला ते तहक़ीक़ करणु वियुसि त मुंहिंजे उस्ताद इसरार मूंखां पुछो हो त तव्हांजो इमाम काबे जे छत ते छो ईंदो। मां चयो इहो अलाह खां वञी पुछ जो अलाह असांखे पहिरियों बि काबे मां ॾिनो हो आख़िरी बि काबे मां ॾिनो। इमाम जेॾी महिल काबे जे छत ते ईंदो त पहिरियां इमाम जे हथ ते बैत करण वारो जिब्राईल हो। वो जिब्राईल काबे जे छत तां ऐलान बुलंद कंदो। तव्हांजे मस्जिद में आज़ान थी नमाज थी हदीस किसा पढ़ी वई ऐलान थियो तो मजलिस शुरू थी वई। वो जिब्राईल काबे जे छत खां आवाज़ बुलंद कंदो बक़ियतुल्लाह खैरुल लकुम इन कुंतुम मोमिनीन। अल्लाह जी बक़िया तव्हां सभिनी खां भली आहे जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो त बक़ियतुल्लाह अची वियो आहे। अचो इमाम जे हथ ते बैत अचे कयो। सही अॼो की हिन मजलिस में को मोटरसाइकिल ते आयो हूंदो को सवारीअ में चढ़ी आयो हूंदो को कार ते आयो हूंदो को ज़ाती सवारी में आयो हूंदो कंहिं दोस्त सां लिफ्ट वठी आयो हूंदो।
पर मौला जे ज़हूर जे वक़्त काई सवारी कान हूंदा ये सही कार कोन हूंदी एयर कोन हूंदो काबो केतिरो परे आहे उहो तव्हां पाण अंदाज़ो हणो पर जंहिंखे हिते मौला जे मुंतज़िर जूं अलामतूं पूरियूं थियल हूंदियूं न जंहिंजे दिलि में मौला जे इंतज़ार जी बाहि भड़कंदी हूंदी मौला जे इंतज़ार जी कैफ़ियत हूंदी उनजे लाइ लिखियल आहे त हितां इमाम जो आवाज़ ॿुधंदो लब्बैक चई कोलाब जियल मां क़दम खणंदो त ॿियो क़दम काबे में इमाम जे साम्हूं उहो तॾहिं जॾहिं हिकु मुंतज़िर जूं सब सिफ़तूं असांखे पूरियूं थियल हूंदियूं इहो बि हिकिड़ो अलॻि सब्जेक्ट आहे हाणे कोशिशि त कयूं था त कंहिं नतीजे ते पहुचूं हाणे तव्हां ॿुधो आहे त 313 मौला जे हथ ते पहिरियां बेअत कंदा वरी असांखे ॿुधायो थोरो ग़लति वियो आहे इन शइ जी तसहीह कयां करेक्शन कयां निशानदही कयां त चवंदा बाबा जॾहिं 313 सही शिया थींदा त पोइ इमाम ज़हूर कंदो तव्हांजा हेतिरा मुजतहिद हेतिरा फ़क़ीह हेतिरा आलिम इन्हनि में अञा 313 कोन्हनि जो इमाम अचे ये 313 शिया कोन्हनि साईं हदीसुनि में अचे थो त इमाम जे लश्कर में जेके पहिरियां सिपाही भर्ती थींदा उहे इमाम जे लश्कर जा सिपाही 313 आहिनि इन ते थोरो गौर ऐं फ़िक्र कजो ॿिनि टिनि सिपाहियुनि जूं अलामतूं तव्हांखे मां ॾसियां थो पोइ तव्हां पाण फ़ैसिलो कजो त असां बि उन लिस्ट में किथे हूंदासीं या न इहे सिपाही हूंदा पोइ सिपाहियुनि जो जर्नेल ज़माने जो इमाम हूंदो हाणे पहिरियों बेअत करण वारो त मां तव्हांखे ॿुधायो जिब्रील हूंदो जेको इमाम ज़मान जे लश्कर जो पहिरियों सिपाही हूंदो मलाइकनि जी तादाद केतिरी आहे हिकु अलाह खे ख़बर ॿियो मासूमीन खे ख़बर इन्हनि जे तादाद जी कंहिंखे ख़बर कान्हे हाणे जंहिंजे तादाद जी ख़बर कंहिंखे ला तादाद आहिनि उन्हनि ला तादादनि मां इमाम ज़मान जे लश्कर में हिकु जिब्राइल खे अल्लाह मुंतख़िब कयो आहे हाणे अॻिते फ़ैसिलो पाण कजो हाणे वरी हलूं था नबियनि जे फ़हरिस्त ते नबी आहिनि 1,24,000 1,24,000 मां वरी 313 आहिनि रसूल 313 मां आहिनि 5 उलिल अज़्म साहिब शरीयत उन्हनि 305 मां वरी 5 साहिब शरीयत मां हिकु आहे ख़ातमुल अंबिया उन ख़ातमुल अंबिया जो आख़िरी जानशीना वक़्त जो इमाम ठीक 1,24,000 नबियनि मां अल्लाह चैन खे इमाम ज़मान जे लश्कर में चूंडियो आहे हुन में हिकिड़े ते इख़्तिलाफ़ आहे त उहो नबी आहे या न मां जेको पढ़ियो आहे ॻाल्हि पढ़ियल कयां न सुभाणे मूंखे साबित करणी पए त उन ते त बि आहे न हज़रत ईसा अलैहिस्सलाम चौथे आसमान मां ईंदो जेको इमाम ज़मान जे हथ ते बैत करे इमाम जे लश्कर में सिपाही शामिल थींदो ठीक हज़रत इलियास जेको जन्नत में इमाम ज़मान जे मुंतज़रनि जा लिबास थो ठाहे उहो बि इमाम जे लश्कर में थी शामिल थींदो हज़रत इदरीस नबियनि जे फ़हरिस्त मां उहो बि इमाम ज़मान जे लश्कर में अची शामिल थींदो ये घणा थिया साईं 3 चौथों हज़रत ख़िज़र हाणे ख़िज़र ते मुहक़िक़नि जो इख़्तिलाफ़ आहे हिकिड़ा था चवनि नबी आहे हिकिड़ा था चवनि त नबी कोन्हे बाक़ी छा आहे उहो तव्हांखे मां इशारो ॾेई थो छॾियां फ़ैसिलो पाण कजो क़ुरान मजीद में हज़रत मूसा ऐं ख़िज़र जो हिकिड़ो वाक़ियो अथव मां हदस्त बस्ता नौजवाननि खे ख़ासि करे चवंदो आहियां त भली 10 आयतूं डेली क़ुरान जूं तर्जुमे सां पढ़ो तफ़सीर सां पढ़ो त तव्हांखे दीन सम्झ में अचे त दीन आहे छा हज़रत
हज़रत मूसा अलैहिस्सलाम जेको साहिब शरीयत पैगंबर भी आहे, साहिब कलमा पैगंबर भी आहे, ऐं एतिरो कलीमुल्लाह नबी जेको अल्लाह सां कलाम कंदो हो, उन हिकिड़े दफ़े पंहिंजे इल्म ते घमंड कयो त अल्लाह चएसि जे घमंड थो करी त पोइ तूं फलाणे माण्हूअ वटि वञी कुझु इल्म पढ़। वो केरो, वो हज़रत खिज़र। माना अल्लाह हाणे इते जेके मुहक़िक़ आहिनि, मुहक़िक़ उहे था चवनि त इहो नबी कोन्हे पर वली आहे। माना नबी साहिब शरीयत साहिब कलमा खे अल्लाह पंहिंजे वलीअ जी हैसियत ॾेखारी त तूं जेतिरी बि हैसियत जो मालिक आहे, जंहिं फील्ड में खुटल आहे उते वलीअ जे दरवाज़े ते वञी पंहिंजी खोट पूरी करे अच। हैदरी माशाअल्लाह, तव्हां मुंहिंजी साजिन ॻाल्हियुनि ते तवजो था कयो त पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम निकिरी पियो। असां त सही उस्ताद आहियूं, ॿार जी नसिहत बि सम्झंदा आहियूं त हीउ छोकिरो पढ़ंदो या न पढ़ंदो। त हज़रत खिज़र बि वली हो, उन हज़रत मूसा जी नफ़सियात समझी थी तूं पढ़ण त आयो आहे पर तूं सब्र कोन करे सघंदे। ये सही कुरान आहे, को मां डाइजेस्ट जो किसो त कोन थो करां। दिन न मां सब्र कंदुसि, सब्र कंदे त अचु मुंहिंजे पुठियां। हाणे मूं वटि वक़्तु कोन्हे जो मां तफ़सीली वाक़ियो तव्हांखे ॿुधायां। 3 वाक़िया थिया। ॿेड़ीअ में सोराख़ कयईं, किरंदड़ भित खे ड्राहे वरी ठाहियईं, हिकिड़े बचे खे क़त्ल करे छॾियईं, चई बाबा जे तुंहिंजा इहे ई कम आहिनि त मूंखे छॾ त मां पोइ हिते मोटी वञा। त पोइ हज़रत खिज़र चए थो मां जो तोखे चयो त तूं सब्र कोन करे सघंदई। 3 नुक़्तनि ते साईं हुन बुज़ुर्ग त चए हिकु नुक़्ते विच ॻाल्हि मुकदी, हे त 3 नुक़्तनि ते न संभालिजी सघियो। हाणे हज़रत खिज़र जो हिकिड़ो कौल थो मिले किताबनि में त अगरि मूसा सब्र करे हा ऐं सब्र खां मूंखां नुक़्ता सिखंदो रहे हा त मां 70 नुक़्ता पढ़ायांसि हा, पर हे त 3 ते ई कोन सिखी सघियो। तवजो मुंहिंजे हुजे। इमाम सादिक अलैहिस्सलाम सां कंहिं पंहिंजे मञण वारे मोमिन ॻाल्हि कई थी, खिज़र हीअ ॻाल्हि कई आहे मूसा जे लाइ, चई सही आहे। त पोइ वरी मौला थो चवे उन मञण वारे अबू बसीर खे, अबू बसीर वरी इन खिज़र जो ज़रफ़ मूं सादिक जे मुक़ाबले में एतिरो ई छोटो आहे जेतिरो मूसा जो छोटो हो। हू मूसा खे 70 नुक़्ता पढ़ाए हा, जे खिज़र मूं वटि पढ़े हा त 70,000 नुक़्ता पढ़ाए। मुझे उस्ताद मरहूम अब्दुल हमीद चांडियो हिकिड़ो नुक़्तो पढ़ंदो हो, मूंखे दिलि में अची वियो आहे। तव्हां ॻाल्हि कढी त मूंखे यादगिरी अची वई, हिकिड़ो नुक़्तो ॿुधाए छॾियां। दुरूद पढ़ो बाबा मोहम्मद रसूलुल्लाह जो मजमो भरियो पियो हो सहाबा किराम सां। रसूलुल्लाह दर्स पे ॾिनो सहाबा किराम खे। हिकिड़ो सफ़ेद रीश इंसान हिन साईं क़िबले वांगुरु आयो ॼणो मजमे खे चीरे। ज़ाहिर आहे जेको मजमे खे चीरींदो त मजमे जो तवजो काॾे थींदो, चीरण वारे ॾे। साईं जो तवजो त हुयो पर मजमे जो तवजो घुरई थी वियो। आयो सिधो साईं जे कन ते मुंहुं रखी का ॻाल्हि कई। साईं वरी मजमे मां निहारे 8 सालनि जे हिकिड़े बचे खे सॾु कयो। बाबा जी साईं चई हिन सां गॾु वञो, हिन जो हिकिड़ो मसइलो हल करे अचो। हुनखे चई बुज़ुर्ग खे अची ॾाढी करे हिनखे वठी वञ, पंहिंजो मसइलो हल कराए। हाणे इहा शइ हिकु रसूल ॾिठी बि सॼे मजमे ॾिठी, और मजमे में भी कई सफ़ेद रीश हुआ। ॻाल्हि सम्झ में अची वई न तव्हांखे? हा, सभु हुया, उन्हनि ॾिठो। पर जेकॾहिं कोलाब कीअल जो हुजे हा या गिरदो निवाज जो हुजे हा त सभु सुञाणंदा आहे कि इहो चरियो थियो आहे, पागल थियो आहे, पर सुञातो हुनखे कंहिं कोन, हुनजे इलाइक़े जो कोन हो। बस कुछ देर गुज़री, वो शख्स भी मोटी आयो, 8 सालन जो बच्चो भी मोटी आयो। नबी जे कदमनि ते हथ रखी चई मुंहिंजो मसइलो हल थी वियो, मां जाॾो आयो आहियां ताॾे थो वञा। चई मुतमइन त थी ॾे न, चई ईअं थियुसि जीअं तव्हां मां थींदो आहे।
बचड़े के चीता इन पासे न वेही रहो मानुन की या जरूर हैरान की थी यो केरो छो आयो मसलो केड़ो हुस नबी वरी सभिनी जा वात बंद करे चियो खिजर वलिया जने भी के मसले में मुझदो आयो अक्सर साजे दर ते ईंदो आ मावरी तहां के तहां जी औकात तो याद ॾियारिया त असांजे घर जो रुगो मां न हली न हे 8 सालन जो बच्चो भी मुश्किलूं हल करण ते अचे त इहो बि असां जहिड़ो ई मुश्किल कुशा आहे पोइ मरहूम उस्ताद अब्दुल हमीद चवंदो हो त सहाबी उनखे चइबो आहे जेको खिज़र जहिड़े वलीअ खे न सुञाणे सघे इमाम उनखे चइबो आहे जेको खिज़र जहिड़े वलीअ जी मुश्किल कुशाई करे ॾेखारे जितां ॻाल्हि छॾियमि वरी उते पहुतमि खिज़र भी इमाम ज़माना जे सिपाहियुनि में हूंदो इलियास इदरीस ईसा खिज़र हाणे खिज़र ऐं ईसा जे इमाम जे सिपाहियुनि में शमूलियत की वजह तस्मिया किताबनि लिखी आहे वजह तस्मिया हूंदी आहे न भई हिनखे छो इमाम जो सिपाही बनायो ईसा जे सवाब जी मजलिस आहे त हिकिड़ो नुक़्तो ईसा जे सवाब जे हवाले सां बि करे छॾियां हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम ॾिठो हो हिकिड़ो मुर्दो जंहिंजो अधु जिस्म पाणीअ में हो अधु जिस्म खुश्कीअ में हो ॾिठई छा क़ुरान थो चवे त अधु जिस्म खे खुश्कीअ वारा जानवर खाई विया अधु जिस्म खे पाणीअ वारा जानवर खाई विया सोच में अची वियो त अल्लाह चयो आहे मां मुर्दनि खे उथारींदुसि पोइ हे कीअं उथंदो हे त अधु होॾे वियो अधु होॾे वियो पोइ इहे सोचे सोचे करे अलाह सां ॻाल्हाए या रब कैफ़ तुहियल मौता मालिक तूं मुर्दनि खे कीअं ॼारींदे त अल्लाह चयो त फला तो मिल छा तोखे ईमान कोन्हे चई भला ईमान त आहे इहो पुछी छो थो भली यतमइन्न क़ल्बी दिलि खे इत्मीनान थो ॾियारियां नबी आहे साहिब शरीयत आहे साहिब किताब आहे साहिब शरीयत आहे साहिब कलमा आहे मुस्तफ़ा जे ॾाॾंग मां आहे मुस्तफ़ा हिन जे नस्ल मां आहे पर चए थो त दिलि खे इत्मीनान ॾियारियां उते तव्हांजो इमाम अली नहजुल बलागा में थो फरमाए त मां यकीन जे उन मंज़िल ते आहियां किरोड़ पर्दा हटायो या किरोड़ पर्दा लॻायो अली ख़ुदा जे तौहीद जे यकीन जे उन मंज़िल ते आहे जो अलीअ जे आॾो रतीअ जेतिरो फ़र्क़ु कोन थो हाणे मां जेका ॻाल्हि कयां थो उन ते थोरो तवजो कजो अल्लाह जे यकीन करणो अथई त इहो कमु ई तोखां करायो पोइ बाक़ी छा खपे पाण त स्कूलनि में प्रैक्टिकल बि कराईंदा रहिया आहियूं त शागिर्द खे इत्मीनान थिए त इहा शइ बि मुमकिनात में आहे अल्लाह हुनखे प्रैक्टिकल करायो पोइ ख़ुदा वन 4 पखी वठी आ फ़ज़बहुन इन्हनि खे ज़िबह बि कर इन्हनि जी खल लाइ इन्हनि जो गोश्त अलॻि कर इन जा हॾा अलॻि कर इन गोश्त जो कीमो ठाहे हॾनि जो बि सुरमो ठाहे इन गोश्त खे वञी जबल ते छट चैनी पखियुनि जूं मुंडियूं पाण वटि रखी सॾु करीने तुंहिंजी रैयत बि ॾिसे त मुंहिंजे निमाइंदे जो अख़्तियार केतिरो आहे ऐं जो ये कुरान आहे सभिनी ॾिठो अल्लाह इहो साबित करणु पियो चाहे त मुंहिंजो जेको बनायल निमाईंदो आहे उहो इहा ताक़त थो रखे त मां केतिरी ताक़त थो रखां हाणे ईसा जे सवाब जे नियत सां मां हिते पहुतुसि हाणे हीउ नुक़्तो तव्हांजो इन करे थो बयानु कयां त साईं इरशाद शाह वांगुरु हिन बुज़ुर्ग जे दौर में बहस थी पियो ख़िलाफ़त जे दरबार में त अली मौला ग़ैब ॼाणे थो या न हिकिड़नि चयो ॼाणे थो हिकिड़नि चयो कोन थो ॼाणे ओचितो महफ़िल में हिकिड़ी माई अची वई हुन चयो मां बि थी चवां त कोन थो ॼाणे ज़ैदी साहब क़िबला अज़हर हुसैन ज़ैदी खुदा उनजा दर्जात बुलंद फरमाए वो चवंदो मर्दों के मजमे में औरत आ जाए तो खुदा ही खैर करे उन्हें चयो मैं भी कहती हूँ नहीं जानता तो बादशाह सियाणप करे कम ही हिन खां करायो हे थई सोन नशरफ जी थेली या वञी
पांजे घर रख तां ते आवाज पहुंची नो घबराए जो ना में ताकत है घर में जवान पुट थई उनके डोली में सुमार हजरत अली वट खणी वनी थी चई मरी वियो आहे मुंहिंजो पुट नमाज पढ़ा कंहिं बि ॼाणींदो हूंदो त चवंदो जहिड़ो आहे छाजो पढ़ाए जे न ॼाणींदो हूंदो त नमाज पढ़ाईंदो नमाज पढ़ाए त तूं उनखे उथारजा तजुर्बो थी वेंदो त ग़ैब ॼाणे थो या न तव्हां तजुर्बो करणु चाहियो था या न तजुर्बो कयूं हिते जवान पुट खे डोली में ॾेई किसो तव्हांजो ॿुधल आहे मुंहिंजी रिज़ल्ट थोरी मुख़्तलिफ़ हूंदी उहा रिज़ल्ट तव्हांखे कंहिं ॿिए न ॿुधाई हूंदी मौला वटि पहुती अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह मौला ही मुंहिंजो पुट आहे मरी वियो आहे नमाज़ पढ़ाए मां त चवां थो हुतां जा मनसूबो ठहे पियो मौला खे हुते ख़बर पई पए नेठि रस्मन मौला पुछे तुंहिंजो पुट आहे मरी वियो आहे नमाज़ पढ़ायां तुंहिंजो पुट आहे मरी वियो आहे नमाज़ पढ़ायां तुंहिंजो